दरिया खान मरी भरिसां ॻोठ साबुन वगण जे रहवासियुनि पारां बिना जवाज़ बरसात जो पाणी ॻोठनि ॾांहुं निकाल करण ख़िलाफ़ ॻोठाणनि मोहब्बत वगण, हसन वगण, शफ़ीक वगण, अमीर बख्श वगण, शहबान वगण, अशरफ वगण जी अॻवानी में मासूम ॿारनि सां गॾु एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दरिया खान मरी पुलिस बासरनि जे चवण ते असांजे ॻोठनि ॾांहुं बरसात जो पाणी निकाल करे असांजा घर ॿोड़ाए रही आहे। एहतिजाज कंदड़नि वधीक चयो त पुलिस हिकु त असांजा ॻोठ ॿोड़ाए रही आहे त ॿिए पासे ॻोठाणनि ते पुलिस मथां हमिलो करण जा कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, कमिश्नर ऐं DIG शहीद बेनज़ीर अब्बास समेत वस ॿारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते ॻोठ साबुन वगण समेत ॿियनि ॻोठनि मां बरसात जो पाणी निकाल कराए हथरादू लॻल कट बंदि कराए दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।